निक्की दी गल तू रुस गई ढोला तेरी कमाले क्यों रुस गई क्यों रुस उस्ताद अस्सलाम वालेकुम। वाह वालेकुम सलाम बा। उस्ताद मोटरसाइकिल स्टार्ट ही नथी थिए यको इहो पंधु कंदो आयो आहियां यकीन खे एॾी गर्मी आहे मोटरसाइकिल हले ई नथी किकियूं हणी हणी छितो थी पियो त मां ॾिसोसि त भई छा थो थिए। गर्मी त आहे नी अबा छड़ो तव्हांजे लाइ गर्मी आहे सभई लाइ गर्मी आहे ॾिसूंसि था। छोकिरा एॾो बोतल त वठी आ भेण सॼो ॾींहुं मोबाइल ते लॻो पियो सॼो ॾींहुं मोबाइल ते लॻो पियो अलाए हिन मोबाइल में अथव छा वञ हिकिड़ी बोतल वठी आ गर्मी आहे ॾाढी। हर शइ उस्ताद हलेसि पई मां अचां पियो त मोटरसाइकिल फर्स्ट क्लास हले पई हलंदे हलंदे बंदि थी वई आहे। ॾिसूंसि था बाबा ॾिसूंसि था। ॾिसो ट्यूब बि न विधायो पंचर बि न आहे ओके लॻी पई आहे। साथ खणी तो अचे बोतल वञे थो त वञ वेंदनि सां। साथ हाणे मोटियां मां त मुंहिंजे लाइ बोतल घुराई अथव हे त तव्हां पीती। जो बाबा तूं मुंहिंजे चाचे जो पुटु आहे मासी जो पुटु आहे तोखे बोतल पीआरियां। अलाए इहो मां पुछां मां तव्हांजो चयो न बोतल घुरां त मां चयो मां ख़ुशि थियुमि त मुंहिंजे लाइ इहा त बेइज़ती कयव। तुंहिंजो कहिड़ो कमु जो मां तोखे बोतल पीआरंदुमि पोइ मां हिकु हिकु ग्राहक खे बोतल पीआरंदो अथां त पोइ मां बसि दुकानु बंदि कयां। कम जी ॻाल्हि कर बाबा जंहिं कम सां आयो आहियां। सही आहे ठीकु आहे भला मोटरसाइकिल खे ॾिसी जो भई हिकिड़ो सिगरेट त पीआरियो। नालो आसिफ पाउड़ मुंहिंजो साईं शिकारपुर जो। ठीकु आहे मां आसिफ पाउड़ थो पुछां सिगरेट जो नालो थो पुछां। हा छा मां चयो नालो गोलिफ सिगरेट पीआरिजो। गोल्ड सिगरेट पीआर पींदो बाबू बीड़ी वारी गोल्ड सिगरेट हाणे जेको पीआर तव्हांजो कमु बाबा मुंहिंजो कहिड़ो कमु मां तोखे सिगरेट पीआरियां मुंहिंजो कहिड़ो कमु मां हिते सिगरेटनि पाननि बीड़ियुनि जी भला पिड़ी खोली आहे केबिन खोली आहे। यार ये चवाए तो नाराज़ छो थो थिए बाबा न वियो असां न ॻाल्हि आहे न का असांखे बोतल पीआर न हिकु असांजो कमु नथो थिए ॿियो अचण सां मथो खाओ। बसि बाबा माफ़ी थी थिए असां माफ़ी थी बाबा असांखे ॿियो छा त थिए मोटरसाइकिल असां अचां पियो आहे सम्झो वॾो स्पीड में अचां पियो हलंदे हलंदे माना हिन जोर चोरंगी ते बंदि थी वई पोइ वरी मां ऊंधी करे ॾिठुमि हे कयोमांसि ऐं साईं ॾाढो स्टार्ट कयोमांसि स्विच आयामांसि प्लग में करंट बि अचेसि थो पोइ बि अलाए छा त हाणे तव्हां हथु ॾियो हणी ॾिसो तव्हां मिस्त्री बत्ती ॿरे थी। हा बत्ती ॿरेसि इंडिकेटर न इंडिकेटर बि हलनि था। इंडिकेटर बि हले थो हो स्टार्ट नथी थिए इंडिकेटर बत्ती ॿरे थी। फीथो पोइ जाम त नथसि हले थी सही उहो त हथ में काए आयुमि न हाणे होॾां साम्हूं पंधु काए अचां पियो न जेॾी महिल ब्रेक ॾे थो पोइ गाड़ी बत्ती ॿरेसि थी। अलाह साईं बधाई उहा ॿरेसि थी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। भला ॻाल्हि ॿुधो चेन कवर में खड़को अथसि। चेन साईं हलंदे गाॾी हले पई स्पीड में अचां पियो हलंदे हलंदे बंदि थी वई आहे चेन बि हले थी ब्रेक बत्ती ॿरे थी इंडिकेटर सभु कुझु ॿरनि था बाक़ी हाणे अलाए छा त छॾा हिते हवा न कॾहिं हथु पेर हणेसि त सही न तूं ॾिस न कपिड़ो बि पुराणो थी वियो अथसि मटाएसि नथो। ओइलीड़े मां हुनखे छो मटायां उहो बाद जो कमु आहे असां न मटायांसि या न मटायां मोटरसाइकिल त करे ॾे न स्टार्ट भला स्टार्ट थियण में आवाज़ थी करे या चुप करे हले थी। साहिब चुप करे हले पई मुंहिंजा अबा चुप करे हले पई हलंदे हलंदे बंदि थी वई आहे ईअं त न हेॾा सवाल छा भला पेपर में वेठो आहे छा इंटर जो इम्तिहान थो ॾियां छा। मूंखे लॻे नथो हिन जो जेको आहे न सर्विस बि थींदी वाल बि ॿिया मटबसि इंजन बि ॿिया उहो पाए ठीकु थी उहो पोइ कंदासीं सर्विस बि पोइ थींदसि ऐं उन खां मोबाइल बि पोइ मटाईंदोमांसि पहिरियों स्टार्ट त करे ॾे नी ऐं त अची अचे ई अथो कमु हिन जी वॾी घोड़ी बि मटबी जेका वॾी घोड़ी आहे न उहा बि मटबी उहो सारा पोइ मटाईंदासीं घोड़ी बि मटाईंदा जीअं तूं चओ थिए न उहा मोटरसाइकिल ॾेई वेंदोमांइ जेके फॉल्ट अथसि न उहे तूं मूंखे मटाए ॾिजांइ तोखे पंहिंजा पैसा ॾींदो बसि न हाणे पहिरियों इहो ॾिसी ॾे त किक हणांसि तो त स्टार्ट नथी थिए इहो मसइलो भला किक हणण सां किक वापसि मोटे थी। हा मोटे थी की वञे थी त वरी मोटे बि थी। हा 2 मिंट बोतल पी वठां अलाए साईं अचे पंचर बि न टायर बि ओके अथसि चेन कवर बि ओके अथसि हाणे हलंदे हलंदे बंदि थी वई आहे।
बोतल में उहो हथु कढी विया आहिनि हाणे उहो मज़ो न आहे। असां कॾहिं न पीती आहे साईं, तव्हां पींदा हो रोज़ त पोइ ख़बर अथव टेस्ट जी। तव्हांखे जाई बि कहिड़ी ख़बर, तव्हां खारी बोतल पीअण वारा। साहिबु महिरबानी करे ॾिसी ॾिसे थो साहिबु ॾिसे हाणे त मां बाबा वॾियूं किकियूं आहियूं त मां 7-8 आहियूं त मां हले ई नथी सफ़ा। अलाए छा मसइलो थी पियो त अलाए छा त ॻाल्हि ई। मां हिकिड़े मिस्त्रीअ खे ॾेखारियोमि, हुन चयो 1 घंटा लॻेगा। पोइ मां चयोमांसि यार 1 घंटे खां पोइ त टाइम लॻी वेंदो। अहिड़े ॻाल्हि त ॿुध, जेवा 2-3 दर्जा पढ़े हा नी त मां पढ़ियल आहियां पढ़ियल। न पढ़ियल हुजां त बेवकूफ़नि वारा कम न करियां। पेट्रोल ई कोन्हे इसको छा ते स्टार्ट थिए। केॾियूं किकियूं हणायूं थी, पेट्रोल न थिए न पेट्रोल न अथसि। पेट्रोल हुजे हा त पोइ हीअं पंधकाए अचे हा, पघिरजी वञे हा। वञी पेट्रोल विझराए। हा मां पेट्रोल चेक न कयो मां साईं, इहा वाकई ग़लती आहे। हा पोइ हा माना उहा सही आहे। हूअं सही आहे, वञी पेट्रोल विझराए दे। हा सफ़ा अकुल ई नथा, वञी अलाए काॾों छुड़ी आया आहियो। सूरत आहे हीअं थी। इहो पुछा कई मां मिस्त्री आहे तॾहिं त ख़बर पई न, मुंहिंजो हेॾे ध्यानु ई न हो। न बसि हाणे ख़ैरु आहे, हलण ई कर। बसि पेट्रोल बि ॾिसां हे त हले थी उस्ताद। तूं चयो पेट्रोल कोन्हे, वाह जो मिस्त्री आहे। हे छा आहे त इहो हिन में नलकीअ में पियो अथसि न, हे जेको डुकड़ी पई अथसि उहो स्टार्ट थो थई न। माण्हू आहे माण्हू आहे। हल हाणे हल बसि हल। हे छो बंदि कई पेट्रोल जी नलकी? हल नी हिते मथो खाइण बीठो आहियां छा? खोलेसि पेट्रोल जी नलकी खोल। हा हे खुली वई। हले हे छा हले थी न? हलो बोल मथो तो हले। हलो हाणे हलो मथे अचे वतो कब। हाओ पहुच पर हलो हाणे बसि हलो। पेट्रोल त हले थी न, वाकई बंदि थी वई। खावा न पाते हले ये मतलब कब बंदि थी वई कचरो त हलो मिस्त्री क्या पेट्रोल न त हले थी न।